चिनासन मां आगाह कयूं। सिंध जे वक्ती गवर्नर ऐं सिंध असेंबली जे स्पीकर आकाश राज दुरानी मदे जी वेझो ॻोठ फ़कीरपुर पहुची सहाफ़ी अयूब ब्रोही सां संदसि भाणेजे जे वफ़ात ते ताज़ियत कई आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे आकाश राज दुरानी चयो त सिंध पीपल्स पार्टी जो घर आहे। मकानी चूंडुनि में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थींदा। आकाश राज दुरानी चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ज़िंदा हुजे हां त मुल्क में अहिड़ी सूरत हाल न हुजे हां। संदसि चवणु हो त शहीद राणी जी सालगिरह जे मौक़े ते माण्हुनि वॻे अंग में शिरकत कई। मुखालफ़नि खे ख़बर पइजी वई त अवाम शहीदनि जे जमायत सां गॾु आहे। हुन चयो त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी में अवाम जूं वधियूं उमीदियूं आहिनि। हू मुल्क खे बहिराननि मां कढी सघे थो। आगाह कई पिया। सिंध जे वक्ती गवर्नर ऐं सिंध असेंबली जे स्पीकर आकाश राज दुरानी मदे जी वेझो ॻोठ फ़कीरपुर पहुची सहाफ़ी अयूब ब्रोही सां भाणेजे जे वफ़ात ते ताज़ियत कई आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे आकाश राज दुरानी चयो त सिंध पीपल्स पार्टी जो घर आहे। मकानी चूंडुनि में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार ई कामयाब थींदा। आकाश राज दुरानी चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ज़िंदा हुजे हां त मुल्क में अहिड़ी सूरत हाल न हुजे हां। संदसि चवणु हो त शहीद राणी जे सालगिरह जे मौक़े ते माण्हुनि जे वॾे अंग में शिरकत मुखालफ़नि खे ख़बर ॾेई छॾी आहे। अवाम शहीदनि जी पार्टीअ सां गॾु आहे।